अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। हिन वक़्तु हुकूमत खे किराइण लाइ मुख़ालिफ़ धुर कोशिशूं करे रही आहे। बेतमादी रिथ लाइ सभ खां वधीक कोशिशूं पीपल्स पार्टी पारां कयूं वियूं आहिनि। सुभाणे पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च इस्लामाबाद बि पहुची रहियो आहे, जिते डी चौक ते एहतिजाज जी इजाज़त बि पीपल्स पार्टी खे मिली चुकी आहे। अॼु सॼो ॾींहुं मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी रहियो, जंहिंमें मुख़ालिफ़ धुर जे अहम अॻवान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान में कुछ देर पहिरीं मुलाक़ात थी आहे, जंहिंमें नवाज़ शरीफ़ पारां बि फ़ोन ते शिरकत कई वई ऐं ॿिए पासे जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान में बि अॼु मुलाक़ात थी आहे, जंहिंमें ॿिन्ही जे हिमायतुनि पारां बि शिरकत कई वई ऐं उन सां गॾोगॾु जहांगीर तरीन वीडियो लिंक वसीले लंडन मां शरीक थियो ऐं जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान वटि पारां इहा पिणु दावा कई वई आहे त उन्हनि वटि पंजाब असेंबली जे 40 मेंबरनि जे लॻभॻि हिमायत हासिल आहे। 10 क़ौमी असेंबली जा मेंबर बि हुननि सां गॾु आहिनि। जहांगीर तरीन हिन वक़्तु इलाज जे सिलसिले में लंडन में मौजूदु आहे, जिते इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त सुभाणे जहांगीर तरीन वापसि अची सघे थो ऐं इहे बि ख़बरूं हिन वक़्तु हली रहियूं आहिनि त जहांगीर तरीन जी मुलाक़ात अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां पिणु थी आहे। जेका प्रेस कॉन्फ्रेंस अलीम ख़ान पारां कई वई आहे, उन में अलीम ख़ान जो चवणो हो त पीटीआई लाइ जिन माण्हुनि महिनत कई उहे साइड ते आहिनि। 9 चेहरनि पीटीआई खे हाईजेक करे छॾियो आहे। जहांगीर तरीन अलीम ख़ान समेत पीटीआई जा अहम अॻवान पार्टीअ जे हाईजेक थियण ते मायूस आहिनि। अलीम ख़ान जो मुलाक़ात वक़्त खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस में छा चवणो अचो त इहो ॾिसो। अलीम ख़ान जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। अॼु मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात लाइ पीपल्स पार्टी जे वफ़द पिणु पहुतो हो, जिते पीपल्स पार्टी जे वफ़द पारां मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कई वई ऐं मौलाना फज़लुर रहमान 48 कलाकनि में बेतमादी रिथ आणण जो ऐलान पिणु कयो आहे। मामिलो सिर्फ़ एसि ताईं महदूद नाहे रहियो। काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां जेका ॿोली मुख़ालिफ़ धुर जे अॻवाननि ख़िलाफ़ इस्तेमालु कई वई आहे, उहा वाज़िह तौर ते इहो ॿुधाए थी त इमरान ख़ान हिन वक़्तु परेशान आहे। न सिर्फ़ एतिरो, पर काल्ह इमरान ख़ान अमरीका ते पिणु तनक़ीद कई आहे। यूरोपीय यूनियन ते बि इमरान ख़ान पारां तनक़ीद कई वई आहे। काल्ह ई नज़ीम अफ़ज़ल चंद, जंहिंजो तालुक़ पीटीआई सां हो, उन पारां पीपल्स पार्टी में शिरकत जो ऐलान कयो वियो ऐं काल्ह ई अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां पीटीआई बलूचिस्तान जे अॻूणे सदर यार मोहम्मद रिंद पारां बि मुलाक़ात कई वई आहे, जेको बि जल्द पीपल्स पार्टी में शिरकत जो ऐलान कंदो, जंहिं वटि 3 क़ौमी असेंबली जे मेंबरनि तोड़े 7 बलूचिस्तान असेंबली जे मेंबरनि जी हिमायत बि हासिल आहे। तेज़ी सां पीपल्स पार्टी में मुख़्तलिफ़ अॻवाननि जी शिरकत जो सिलसिलो जारी आहे, जेके हर भेरे हुकूमतुनि जो मज़ो वठनि था ऐं एस्टेब्लिशमेंट जे टूल तौरु इस्तेमालु थियनि था, उहे हिन वक़्तु पीपल्स पार्टी में तेज़ी सां शिरकत करे रहिया आहिनि। हिन वक़्तु 3 महाज़न खां मुख़ालिफ़ धुर इमरान सरकार जो घेरो कयो आहे। हिक पासे खां पंजाब में अॼु थियल मुलाक़ातुनि बाद उते उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जूं तयारियूं तेज़ थी वियूं आहिनि। ॿिए पासे बलूचिस्तान में बि अब्दुल कुद्दूस बिज़िन जे ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जूं तयारियूं हलनि पियूं, जिते वरी जाम कमाल ऐं यार मोहम्मद रिंद पारां मुलाक़ात कई वई आहे ऐं उन में 15 बलूचिस्तान असेंबली जे मेंबरनि पारां बि शिरकत कई वई आहे। इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त बलूचिस्तान खां बि ही शुरूआत थी सघे थी। ॿिन्ही सूबनि खां अलावा वफ़ाक़ में बि मुख़ालिफ़ धुर बेतमादी रिथ आणण जे कोशिशुनि में रुधल आहे, जिते नंबर मुकमल करण लाइ मुख़ालिफ़ धुर मुसलसिल कोशिशूं करे रही आहे। हिन वक़्तु क़ौमी असेंबली जी पार्टी पोज़ीशन ते नज़र विझबी त क़ौमी असेंबली में 342 जे ऐवान मां पीटीआई वटि 149 मेंबर मौजूदु आहिनि, जॾहिं त 3 जीडीए, 7 एमकेएम वटि मौजूदु आहिनि ऐं 5 बलूचिस्तान अवामी पार्टी ऐं उन सां गॾोगॾु हिकु अवामी मुस्लिम लीग जो मेंबर मौजूदु आहे। मजमूई तौर ते हुकूमत वटि 178 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जॾहिं त ॿिए पासे मुख़ालिफ़ धुर वटि नून लीग जा 82, पीपल्स पार्टी जा 54, बाप मेंगल जा 4, मुत्तहिदा मजलिस अमल जा 15 मेंबर असेंबली में मौजूदु आहिनि। मजमूई तौर ते क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जा 161 मेंबर मौजूदु आहिनि। हिन सॼी सूरत हाल में मुख़ालिफ़ धुर खे क़ौमी असेंबली मां बेतमादी रिथ कामयाब कराइण लाइ 172 वोट घुर्बल आहिनि, जेके हिन वक़्तु मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि। उन्हनि में यार मोहम्मद रिंद वटि 3 क़ौमी असेंबली जे मेंबरनि जी हिमायत हासिल आहे, जॾहिं त ॿिए पासे 10 जे लॻभॻि असेंबली मेंबर जहांगीर तरीन अलीम ख़ान सां पिणु गॾु बीठल आहिनि। मुख़ालिफ़ धुर बेतमादी रिथ कॾहिं आणींदी, ॿिए पासे उन ते केतिरा ई सवाल उथनि था ऐं उन जी शुरूआति किथां थींदी। छा बलूचिस्तान मां बेतमादी रिथ जी शुरूआति थींदी, पंजाब खां बेतमादी जी रिथ ईंदी, या उन सां गॾोगॾु वफ़ाक़ मां ई डायरेक्टली बेतमादी रिथ अची सघे थी। उन लाइ रिक्वेज़ेशन हिन वक़्तु ताईं अपोज़िशन पारां जमा नाहे कराई वई। ॿिए पासे पीटीआई जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो बि इजलास थियो ऐं कोर कमेटी में पीटीआई पारां बि स्ट्रेटेजी जोड़ी वई आहे। अलीम ख़ान खे राज़ी करण जो टास्क गवर्नर सिंध इमरान इस्माइल खे ॾिनो वियो आहे। उन सां गॾोगॾु परवेज़ खटक ऐं असद उमर खे बि जेके नाराज़ अॻवान आहिनि उन्हनि खे परचाइण जो टास्क ॾिनो वियो आहे। हिन वक़्तु सियासी माहौल इंतहाई गरम नज़र अचे पियो ऐं इन सॼे मामले में अहम ॻाल्हि इहा आहे त छा एस्टेब्लिशमेंट वाक़ई न्यूट्रल आहे, छा कंहिं अॻवान खे किथां का फ़ोन कॉल न ईंदी ऐं जेके अॻवान हिन वक़्तु पीटीआई सां गॾु बीठल आहिनि, अगरि उहे
फ्लोर क्रॉसिंग कनि था, उन खां पोइ जे हुननि जी रुकनियत मुअत्तल थिए थी पीटीआई मां, त उन्हनि खे कहिड़ी यकीन दहानी कराई वई आहे, अॻिते जे लाइ अमल लाइ अपोज़िशन वटि कहिड़ी स्ट्रेटेजी मौजूदु आहे, इन सभिनी मामलनि ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। अव्हां जे साम्हूं वफ़ाक़ी हुकूमत जे वफ़ाक़ी सतह ते जेके नंबर्स आहिनि उहे बि अव्हां जे साम्हूं रखंदासीं, पंजाब ऐं बलूचिस्तान जी सूरत हाल बि अव्हां जे साम्हूं रखंदासीं। वक़्तु लाहौर मां फोन लाइन ते जॉइन किया है सीनियर साफ़ी ऐं तजनिगार मोहतरम जनाब इमदाद सुमरो साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वासलाम मेरा सर, वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। सभ खां पहिरियों ॿुधाइजो, जेका मुलाक़ात अॼु थी आहे अलीम ख़ान जेको जहांगीर तरीन वटि पहुतो ऐं उते जेके मेंबरनि बाबति दावा कई वई आहे त 40 मेंबर मौजूदु आहिनि अलीम ख़ान ऐं जहांगीर तरीन वटि। ज़ाहिर पंजाब में उस्मान बुज़दार जी जेका कारकर्दगी रही आहे उन ते केतिरा ई सवाल उथनि पिया ऐं कुझु ॾींहं पहिरियां ताईं असांजे साम्हूं इहे मामला साम्हूं अचनि पिया त चौधरी भाइरनि खे इस्तेमालु कयो पियो वञे ऐं उहे चौधरी भाइर अपोज़िशन सां गॾु हूंदा। वॾे वज़ीर ताईं बि मामला तइ थी विया आहिनि। इहे ख़बरूं कुझु ॾींहंनि ताईं अॻु अचनि पियूं। अचानक सां अहिड़ो छा थियो जो सूरत हाल तब्दील थी आहे ऐं छा जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पियो, हिन में इम्कान आहे त हीउ जेको नओं ग्रुप आहे जंहिंमें बज़ाहिर ताक़त नज़र अचे पई उहो शामिल थिए अपोज़िशन में? महज ही जेका सूरत हाल थिए थी, हिकिड़ो ज़ाहिर इमरान ख़ान जे ख़िलाफ़ सॼी मूव आहे। इमरान ख़ान खे न रुगो इक़्तिदार खां ॿाहिरि करण मक़सदु नज़र पियो अचे, बल्कि इमरान ख़ान सां जेका पॉलिटिकल पार्टी आहे उहा इमरान ख़ान खां जेको आहे उन में बि इमरान ख़ान खे सलाह करण जी हिकिड़ी कोशिशि आहे। ज़ाहिर इमरान ख़ान जा दोस्त हुया जहांगीर तरीन, अलीम ख़ान, ऐं उन्हनि जे कुलनि ते वेही उन्हनि जे पैसे ते, उन्हनि जे ॾोकड़नि ते, उन्हनि जे जहाज़नि ते इमरान ख़ान जेको आहे उहा सियासत कई ऐं वज़ीर आज़म बणियो। उन्हनि जी जोड़ तोड़ जे नतीजे में बणियो। इमरान ख़ान खे जोड़ तोड़ करणी कोन पई आई। सो उहे जेके माण्हू जॾहिं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ बग़ावत करे बाज़ाब्ता साम्हूं अची विया आहिनि, त इन जो मतिलबु इहो थो लॻे त हीउ रुगो हुकूमत केराइण मसइलो न आहे। मसइलो इहो आहे त पॉलिटिकल पार्टी जेका जेको जहांगीर पंहिंजो अलीम ख़ान पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो ज़िक्र कयो आहे त हीअ पार्टी के फ़र्ज़ वाहिद जी पार्टी न आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हीअ पार्टी जेका आहे उहा इमरान ख़ान जे हवाले नथी करे सघिजे। हाणे हाणे उहो उनमें कामयाबी मिले थी नथी मिले। माज़ी में मुस्लिम लीग नून लाइ इहा ॾाढी कोशिशि कई वई हुई, पर उहा मुस्लिम लीग नून वरी वापसि सर्वाइव करे वई। हमख़्याल ग्रुप ठाहियो वियो हो। बिल्कुलु उन तरीक़े ते इमरान ख़ान सां खे हुकूमत खां कढण खां पोइ सियासी तौर ते बि इमरान ख़ान खे बिल्कुलु जेको पैदल करण जी कोशिशि कई पई वञे, महतो करण जी कोशिशि कई पई वञे, त इहा बल्कि ईअं चइजे त इमरान ख़ान खां पार्टी खटण जी कोशिशि कई पई वञे, जेका माज़ी में बि पॉलिटिकल पार्टी सां थींदी रही आहे। पर हाणे माज़ी में नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो वॾो कदावर लीडर हुयो, उनजी उन डिज़र्व पंहिंजो कयो सर्व बि कयो हुयो, उनजी परफॉर्मेंस बि हुई। भुट्टो शरीफ़ लाइ बि इन क़िस्म जी कोशिशूं कई हुई पीपल्स पार्टी ख़तमु करण जी। पर इमरान ख़ान जे लाइ बि इन क़िस्म जी कोशिशि आहे। पर मसइलो इहो आहे त इमरान ख़ान जे ख़िलाफ़ अवाम में जेका नफ़रत आहे, ख़ासि तौर ते जेका उनजी हुकूमत जी कारकर्दगी जे करे पार्टी जे अंदरि बज़ार ख़ुदि इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जेका नफ़रत आहे उहा उन मां लॻे नथो जेकर इमरान ख़ान सां जे ख़िलाफ़ अहिड़ी कोशिशि कई वई त उहा नाकाम थींदी। सो हीउ हिकिड़ो पीटीआई खे नओं रूह पीटीआई में फूकण जी कोशिशि आहे, नई क़यादत ॾियण जी कोशिशि आहे। मूंखे मां इहे थो ॾिसां। ऐं पंजाब जी हद ताईं ही पॉलिटिकल पार्टी जेका आहे, जेको हिकिड़ो ख़ासि ग्रुप ठाहे पंजाब मां कुझु वोट खणी अची पर हिकिड़ो प्रेशर ग्रुप जे तौर ते साम्हूं अचे, इन क़िस्म जी कोशिशि नज़र थी अचे मूंखे। अच्छा इमदाद साहब, उन सां गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो, ज़ाहिरा जीअं अवां पंहिंजी राय ॾिनी, असां ॾिठोसीं माज़ी में जॾहिं एपिसोड थियो 2017 में, त उन वक़्तु नून लीग जे लाइ बि इहे कोशिशूं थियूं हुयूं ऐं ज़ाहिरा उन बाद असां ॾिठोसीं त नून लीग बीठी मामला तय बि थिया। हिन वक़्तु जेका ही सूरत हाल नज़र अचे पई ऐं टाइमिंग जहिड़े क़िस्म जी नज़र अचे पई, नाराज़गियूं अॻु बि हुयूं, जहांगीर तरीन बाबति केतिरियूं शयूं साम्हूं बि आयूं। अलीम ख़ान कुझु वक़्त अॻु में जहांगीर तरीन सां बि इवन नाराज़ हो ऐं अलीम ख़ान ख़दशनि जो इज़हार करे चुको केतिरा ई भेरा। हिन वक़्तु जेका टाइमिंग नज़र अचे पई, छा सम्झो पिया हीउ जेको प्रेशर ग्रुप हिन वक़्तु ठहियो आहे ऐं जेको ज़िक्र अॼु कयो वियो आहे अलीम ख़ान पारां 40 मेंबरनि जे लॻभॻि पंजाब में हुननि सां गॾु मौजूदु आहिनि, त उन वक़्तु वधीक सूट करे थो इहो अपोज़िशन लाइ बि इन सूरत में त काफ़ लीग सां हमेशह जेके मामला रहिया आहिनि नून लीग जा उहे बहितर न आहिनि रहिया एज़ कंपेयर जे ही ग्रुप शामिल थिए थो। ऐं जहांगीर तरीन जी नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात बाबति बि ख़बरूं साम्हूं अचनि पियूं, त उन टूल तौर बि ही मामिलो इस्तेमालु थी सघे थो? बिल्कुलु इहा जेका मुस्लिम लीग काइदे आज़म आहे उहा त पंहिंजो नुक़सानु करे वेठी न बार्गेनिंग जे चकर में। इमरान ख़ान सां बि उन्हनि बार्गेनिंग करण जी कोशिशि पई कई, होॾां बि हाणे ॿिनि ॿेड़ियुनि जो सवार थियण जी कोशिशि कई, ॿुधी विया।
सो ही जेको ग्रुप आहे ही ग्रुप बुनियादी तौर ते जीअं मूं गुज़ारिश कई त इमरान ख़ान जी हुकूमत किराइण लाइ आहे। ज़ाहिर आहे हुन में अपोजिशन में फ़ाइदो वठंदी। अपोजिशन ही जेके बि माण्हू आहिनि ज़ाहिर इलेक्टेड आहिनि। सो हाणे मुस्लिम लीग नून खे इशू आयो पिए त जेके इहे इलेक्टेड आहिनि हुनखे एडजस्ट किथे कजे, किथां टिकटूं ॾिजनि। हाणे इहो थींदो त ही बतौर ग्रुप मुस्लिम लीग नून सां या बतौर पार्टी अपोजिशन सां ही जेकॾहिं ज्वाइन कनि था इमरान ख़ान जी हुकूमत किराइण लाइ, त सुभाणे मुस्लिम लीग नून खे बि इहा परेशानी कोन हूंदी कि कंहिंखे टिकट ॾियणी पवंदी, छाकाणि त बतौर पार्टी ही सुभाणे इलेक्शन में ईंदा, साम्हूं ईंदा। सो उन लाइ इहो सीट एडजस्टमेंट वारो मसइलो थी सघे थो त जिथे जिथे खटे आया आहिनि उते उन्हनि खे थोरो पंहिंजो मुनासिब सपोर्ट ॾिनी वञे, या वरी घटि में घटि हिननि खे कोई हिकिड़ी पंजाब में हिकु नए पॉलिटिकल ग्रुप तौरु इमर्ज थियणु ॾिनो वञे, अहिड़ी का शइ थी सघे थी। पर मुस्लिम लीग नून खे जेको प्रॉब्लम हुयो त भई पंजाब परवेज़ इलाही जे हवाले छो कजे, या वरी जहांगीर तरीन ग्रुप जा जेके MLAs या MPs अचनि था, या PTI जे अंदरां जेके MLAs टुटा आहिनि नो कॉन्फिडेंस लाइ जेके उहे वोट कनि, त उन्हनि खे टिकटूं ॾियण जो मसइलो, इहो बि कुझु शयूं जेके सॉर्ट आउट थी वेंदियूं। उन मां लॻे इहो थो त हिकिड़ी अलॻि सां ग्रुप जेको आहे पॉलिटिकल पार्टी जी शक्ल में या PTI जो हिकिड़ो अलॻि धड़ो जीअं मुस्लिम लीग नून आहे, ईअं थी सघे थो मुस्लिम लीग पंहिंजो PTI जहांगीर तरीन हिकिड़ो ठही वञे। सो इन सां अपोजिशन खे सूट करे थो हीअ सूरत हाल इमरान ख़ान जी पार्टी जो टुटणु, ऐं उन सां ज़ाहिर जेको तहरीक एतमाद जी कामयाबी जा इम्कान वधंदा। हिकिड़ी ॿी शइ थी आहे जेका मीडिया रिपोर्ट थो करे त इमरान ख़ान सुभाणे वारो जेको काबीना जो इजलास आहे जेको हर अंगारे ते थींदो आहे, उहो मुलतवी करे छॾियो आहे। पोइ दफ़े बि न थियो, हाणे बि न पियो थिए। त उहो बि ॿुधाए थो त इमरान ख़ान साहिबु जेको आहे उहो काबीना में अंदरि वेहण जे क़ाबिल मूंखे मुंहिंजे ख़्याल पाण खे लॻे थो हुनखे जेकर मां वेंदुसि त वज़ीर जा न ईंदा या ईंदा त पोइ मतिलबु मुंहुं फाड़े ॻाल्हाईंदा ऐं सवाल कंदा त हुनजो जवाबु इमरान ख़ान वटि न हूंदो। इन क़िस्म जी सूरत हाल में इमरान ख़ान तेज़ीअ सां घेरवा पिया वञनि। इम्तियाज़ साहब थोरो इन बाबति बि ॿुधाइजो, काल्ह मुंहिंजी बिलावल भुट्टो ज़रदारी सां बि मुलाक़ात थी ऐं ज़ाहिरा जेका पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च हितां निकितो हो 27 फरवरी ते कराची मां, उहो सुभाणे इस्लामाबाद में पहुचे पियो ऐं उते छा प्लानिंग अव्हां खे नज़र अचे पई? अव्हां वटि इन बाबति कहिड़ियूं ख़बरूं आहिनि त छा इस्लामाबाद में उहो लॉन्ग मार्च उते मौजूदु हूंदो, तेसिताईं मौजूदु हूंदो जेसिताईं बेतमादी रिथ अचे थी ऐं उन में का कामयाबी नथी मिले, या ही लॉन्ग मार्च कुझु ॾींहंनि ताईं मौजूदु हूंदो? इन बाबति अव्हां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? महराज पीपल्स पार्टी जी जेका शुरू खां डिसीशन हुयो उहो इहो हुयो त उते पहुची जलसो करे ऐं डिस्कस कबो ऐं उन खां पोइ अॻु जी हिकमत अमली जो ऐलान थींदो। हाणे बिलावल त 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो, पहिरियों 5 ॾींहंनि खां बजाय जॾहिं मुल्तान हुया त हुननि चयो 5 ॾींहं तव्हां वटि इमरान ख़ान खे चयो तव्हां पंहिंजो असेंबली छोड़ियो ऐं घर वञो या रिज़ाइन कयो। सो हाणे उहो अल्टीमेटम ज़ाहिर सुभाणे ख़तमु थी वेंदो। उन सूरत में इहो सवाल हुयो त पीपल्स पार्टी वेंदी हाली वेंदी, पीपल्स पार्टी धरणो कोन ॾींदी। कल मुंहिंजी इन मामले में बिलावल सां बि ॻाल्हि थी, ॿिया जेके हुते पार्टी जी लीडरशिप हुई उन्हनि सां मुंहिंजी तफ़सीली इन मामले में ॻाल्हि ॿोल थी। धरणो न हूंदो। हा, इहो आहे त हींअर जेका मुलाक़ात इस्लामाबाद में हाफ़िज़ ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान साहब, शहबाज शरीफ़ साहब ऐं ख़ुर्शीद शाह साहब, नवीद कमर, ख्वाजा साद रफ़ीक, हसन इक़बाल ऐं ॿिया जेके लीडर वेठा आहिनि, उन्हनि में जेको फ़ैसिलो थींदो तहरीक एतमाद जी बेस जे हवाले सां, मुमकिन आहे त उहा तारीख़ उते अनाउंस करे ऐं उन खां पोइ जेको आहे मुंतशिर थी वेंदा। कारकुननि खे चयो वेंदो पंहिंजे पंहिंजे घरनि ॾांहुं वञो। MLAs खे इस्लामाबाद में अॻी चयो वियो आहे त MLAs इस्लामाबाद खां परे न रहनि, वेझे रहनि, कलाक 2-3 कलाकनि जे फ़ासिले ते रहनि, यानी जेको सिंध जो MLA आहे त सिंध वापसि वञी न रहे, बलूचिस्तान वारा बलूचिस्तान न वञनि ऐं KPK जे ॾोरान इलाइक़नि वारा होॾां न वञनि। सो इहा हिकमत अमली सुभाणे उनजो ऐलान थींदो बाज़ाब्ता तहरीक एतमाद जमो कराइणी आहे। उनजी डेट जेका आहे उहा जेका अञा ताईं न आई आहे उहा अॼु फ़ैसिलो थी वेंदो, उनजी अनाउंसमेंट थी सघे थी। बाक़ी धरणे जो को या लॉन्ग मार्च खे इस्लामाबाद में बिहारण जो को फ़ैसिलो न थियो हो ऐं न हिन जो को इम्कान नज़र अचे पियो। वॾी महिरबानी अव्हां जी इमदाद सुमरो साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। जेका पंजाब जी सूरत हाल हुई अव्हां जे साम्हूं रखीसीं। इन वक़्तु पंजाब में मुसलसिल कोशिश हली रही आहे। पहिरियां चौधरी भाइरनि सां मुलाक़ातूं थियूं। इन वक़्तु जेको मामिलो हो उहो नून लीग जे लाइ सूट न पियो करे ऐं नून लीग खे ख़दशा हुआ त ईंदड़ जेके लोकल गवर्नमेंट जूं चूंडूं आहिनि उन में अगरि काफ लीग उते पंजाब में वेठी त उहा वधीक मज़बूत थी सघे थी ऐं वोट डिवाइड थियण सां उन सां PTI खे बि फ़ाइदो थी सघे थो ऐं
सियासी तौर ते नून लीग जो नुक़सान थी सघे थो। उन बाद अॼु हिकु नओं ग्रुप वाज़े तौर ते साम्हूं आयो आहे। जहांगीर तरीन ग्रुप में अलीम ख़ान ग्रुप पारां शमूलियत कई वई आहे। ॿ मर्ज थी विया आहिनि ऐं हाणे जेको पंजाब में ख़ासि तौर ते ईंदड़ लाइअमल हूंदो उहे उनमें ही वेट ठाहे ऐं बाद में मुलाक़ात कंदा जेके अपोज़िशन जा अॻुवान उन्हनि सां, या पोइ PTI जो को नओं दड़ो निकिरी साम्हूं अचे थो। ज़ाहिरा गुज़िरियल केतिरे अरसे खां केतिरा ई अहिड़ा अॻुवान मुल्क अंदरि मौजूदु आहिनि जेके इमरान ख़ान सां पॉलिसियुनि ते इख़्तिलाफ़ रखनि था ऐं हुननि पारां बार बार इहो चयो थो वञे त जेके असुल PTI ठाहींदड़ हुआ, जिन पारां इलेक्शन कैंपेन हलाई वई, जिन पारां धरणे में शिरकत कई वई, उन्हनि जी जाइ ते ॿियनि माण्हुनि PTI खे हाईजेक करे वरितो आहे। त छा उन्हनि जो को वॾो ग्रुप साम्हूं अचे थो ऐं सियासी तौर ते PTI खे कहिड़ो नुक़सानु थींदो, इहो वक़्तु ई ॿुधाईंदो। पाण वधीक ज़िक्र कंदासीं जेका हिन वक़्तु वफ़ाक़ में सूरत हाल आहे। इस्लामाबाद में मुलाक़ातुनि जे हवाले सां हिते वक़्तु आहे हिकु नंढे ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार पाण ज़िक्र कंदासीं हिन वक़्तु इस्लामाबाद जी सूरत हाल जे हवाले सां, जंहिं बाबति कुझु देर अॻु मुलाक़ात पिणु थी आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको नंबर गेम आहे उहो अपोज़िशन पारां दावा कई पियो वञे त उन्हनि वटि पूरो आहे ऐं उन बाबति यूसुफ रज़ा गिलानी पारां बि ॿुधायो वियो आहे त नंबर्स उन्हनि वटि पूरा आहिनि। इन बाबति ॻाल्हाइण लाइ असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो इस्लामाबाद मां सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार शाकिर सोलंकी साहब। शाकिर साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो जेका सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई इस्लामाबाद अंदरि, कॾहिं इम्कान आहे त बेतमादी रिथ आंदी वेंदी ऐं उनजी शुरूआति कंहिंखां थी सघे थी? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त अपोज़िशन पंहिंजी नंबर गेम पहिरियां खां ई ऑलरेडी अपोज़िशन दावा करे पई त नंबर गेम हुननि जी पूरी आहे। PTI जा मेंबर नून लीग सां, JUI सां, पीपल्स पार्टी सां ऑन बोर्ड आहिनि। उहे ई वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ एतमाद जी तहरीक में एतमाद में वोट ॾींदा। पर अॼु जेको इजलास थियो आहे अपोज़िशन जो ज़रदारी हाउस में, मां पाण उते इजलास कवर करण लाइ मौजूदु हुयुसि। इजलास ख़तमु थियो आहे। ज़रदारी साहब, मियां शहबाज शरीफ़, मौलाना फज़लुर रहमान ऐं इन टिनी पार्टियुनि जे मरकज़ी रहनुमा बि मौजूदु हुया। उन्हनि जा लीगल एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे बि मौजूदु हुया। ऐं असां इहा तवक़ो कई पए त ही मीडिया टॉक बि कई वेंदी ऐं इहो पीपल्स पार्टी तरफ़ां मीडिया सेल जे तरफ़ां इहो जारी बि कयो वियो त मीडिया टॉक जो इम्कान आहे। इहो लिखियो वियो आहे जुमिलो ऐं मीडिया अचे। पर असां जॾहिं हुते पहुतासीं, ॿाहिरि निकिता त को बि ॻाल्हाइण लाइ तयारु न हो। शहबाज शरीफ़, सरदार हयात सादिक, राना सनाउल्लाह, मरियम औरंगज़ेब, अकरम ख़ान दुरानी, कामरान मुर्तज़ा, इन्हनि सभिनी सां ऐं इवन नवीद कमर, ख़ुर्शीद शाह, यूसुफ रज़ा गिलानी सां कोशिशि कई ॻाल्हाइण जी। यूसुफ रज़ा गिलानी ऐं नवीद कमर कुझु जुमिला ॻाल्हाया ऐं अकरम ख़ान दुरानी, बाक़ी को बि ॻाल्हाइण लाइ तयारु न हुयो। ऐं ईअं लॻे पियो, बॉडी लैंग्वेज ईअं लॻे पई या त अपोज़िशन इहो तय कयो आहे त प्लान खुफ़िया रखिणो आहे ऐं या अपोज़िशन जे विच में को स्पीकर, पहिरियों स्पीकर खे हटाइजे या पहिरियों वज़ीर आज़म खे हटाइजे। छाकाणि त पीपल्स पार्टी इन खे चाहे थी त पहिरियों स्पीकर खे हटायो ऐं त जीअं स्पीकर ग़लति रूलिंग न ॾे, स्पीकर पंहिंजो आणींदो, अपोज़िशन पंहिंजो आणींदी, त उन खां पोइ वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु। मौलाना इहो थो चाहे त भई जेकॾहिं स्पीकर जे ख़िलाफ़ु आणबी त उन में 14 ॾींहं हिकिड़ा, 14 ॾींहं ॿिया वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु आणण लाइ। त इहो हिकिड़ो 1.5 महीने जो नुस्ख़ो थी वेंदो ऐं 1.5 महीनो जेकॾहिं तव्हां मार्जन ॾींदव हुकूमत खे, वज़ीर आज़म खे, त उहो मेंबरनि खे मैनेज करे सघे थो। इन जे करे उहो मार्जन न ॾियणु घुरिजे। हिन महिल माहौल छिड़ियल आहे, नंबर गेम पूरी आहे, त हाणे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु डायरेक्ट तहरीक एतमाद आणणु घुरिजे। ऐं वज़ीर आज़म हटी वियो त अंडरस्टूड ॻाल्हि आहे त माना उन्हनि वटि माना 2/3 नाराज़गी मेंबर तादाद पूरी न हूंदी त स्पीकर बि हलियो वेंदो ऑटोमेटिक ऐं डिप्टी स्पीकर बि हलियो वेंदो। इहो मौलाना जो मौक़िफ़ आहे। इन ते हिन में इख़्तिलाफ़ रहियो आहे। पर अॼु इहो बाद में पीपल्स पार्टी राज़ी थी वई त ठीकु आहे, स्पीकर जे ख़िलाफ़ु छॾियो था स्पीकर खे ऐं डायरेक्ट वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु तहरीक आणियो था। पर अॼु जी फ़ैसिला अनाउंस न किया विया ऐं मीडिया टॉक न कई वई आहे। न वरी इहो चयो वियो त को प्रेस रिलीज़ जारी कयो वेंदो, न ई कोई लीडर को ॿुधाइण लाइ तयारु हुयो। त इन खां पोइ थोरी सी कंफ्यूजन जी हिन महिल फौरी तौर ते सूरत हाल बणियल आहे ऐं ख़बर अञा निकिती न आहे हिन इजलास में फ़ैसिलो छा। शागिर्द इहो ॿुधाइजो, कॾहिं ताईं भला इहो इम्कान आहे त रिक्वेज़ेशन जमा कराई वेंदी इजलास सॾाइण जे लाइ अपोज़िशन पारां? ऐं उन में इहो बि ॿुधाइजो त जॾहिं इन बाबति इजलास घुराइण लाइ रिक्वेज़ेशन अपोज़िशन जमा कराईंदी त छा उन खां पोइ
स्पीकर इन जो पाबंद हूंदो ऐं हिन वक़्तु इहे बि ख़बरूं अचनि पियूं त क़ौमी असेंबली में रिनोवेशन जो कम बि शुरू थियो आहे। जी बिल्कुलु रिनोवेशन हले पई ऐं छाकाणि त OIC जे मुल्कनि जे जो वज़ाए ख़ारजा आहिनि जेका आहे परॾेही वज़ीरनि जो इजलास या कॉन्फ्रेंस घुराई वई आहे मार्च जी 22 या 23 तारीख़ ते थींदी। उन लाइ क़ौमी असेंबली सॼे पार्लियामेंट हाउस में तज़ीनो आराइश हले पई पर 11 तारीख़ ताईं क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट खे बंदि बि कयो वियो आहे। स्पीकर जे तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो आहे। उनजे बावजूदि स्पीकर ऑफिस, सेक्रेटरी ऑफिस, डिप्टी स्पीकर ऑफिस या एडिशनल सेक्रेटरी जो ऑफिसूं इहे खुलियल रहंदियूं, बाक़ी दफ़्तर बंदि रहंदा। अपोजिशन त जमा कराए सघे थी। अॼु मौलाना फज़ल रहमान ख़ुर्शी शाह जॾहिं आयो मौलाना ॾे शाम जो अॼु जी वॾी मीटिंग खां 2 कलाक 3 कलाक पहिरियों त मौलाना इहो चयो त 48 कलाकनि में तहरीक इत्तेहाद ईंदी ऐं अकरम खान दुरानी बि अॼु ज़रदारी हाउस ॾाढो हिकिड़ो जुमिलो इहो चयो ज़रूरु त परीहं माना 48 कलाकनि में डेवलपमेंट तव्हांखे नज़र ईंदी। ऐं यूसुफ रज़ा गीलानी हिकिड़ो जुमिलो वरी इहो बि चयो त असां वज़ीर आज़म खे हटाइण खां पहिरियों स्पीकर खे हटाइण वारे ऑप्शन खे बि ॾिसूं पिया। त इहे शयूं जेके इहे कड़ियूं माना हिकिड़ा इशारा मिलनि पिया त हिननि में डिबेट थी आहे। पर गीलानी साहिबु इहो बि नथो चयो त असांजा जेके लीगल एक्सपर्ट्स आहिनि उहे इन मामले खे ॾिसनि पिया। उन्हनि खे असां चयो आहे त उहा पंहिंजी इन ते मुशावरत कनि। त इन जो मतिलबु आहे त अञा मुशावरत जो सिलसिलो अञा हलणो आहे। इहो बि पुछियो थियो आहे त अञा ॿी मीटिंग भला सुभाणे खां थींदी न थींदी इहो बि न ॿुधायो वियो। शाकिर साहब इहो त ज़रा मुशावरत जेका हिन वक़्तु हले पई जेका अदम एतमाद जी तहरीक आहे उहा आणण खां पहिरियां वारी हले पई, अगरि कामयाबी मिले थी उन खां पोइ जो को प्लान बाज़ाब्ता तौर ते अपोज़िशन पारां जोड़ियो वियो आहे? अपोज़िशन जे तरफ़ां पीपल्स पार्टी नून लीग खे पेशकश इहा आज़म लीग ऑलरेडी करे चुकी आहे ऐं नून लीग उनखे क़बूल करे चुकी आहे। शहबाज शरीफ़ जे लाइ त पीपल्स पार्टी जो इहो मौक़ो थियो त वॾी जमात क़ौमी असेंबलीअ में नून लीग आहे ऐं पंजाब में बि वॾी जमात अपोज़िशन जमातुनि में नून लीग आहे। त नून लीग पंहिंजो वज़ीर आज़म आणे। पीपल्स पार्टी जे वज़ीर आज़म जे हवाले सां बि ॻाल्हियूं हलियूं पर पीपल्स पार्टी हुननि खे चयो त तव्हां वॾी पार्टी आहे, नून लीग वॾी पार्टी आहे त नून लीग ॾे। ऐं उन खां पोइ वरी हुसैन नवाज़ जो तव्हां बयानु पढ़ियो हूंदो हिकिड़ो आयो त असांजो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हूंदो। त नून लीग शहबाज शरीफ़ ते राज़ी आहे ऐं इन ते को नून लीग खे बि एतराज़ कोन्हे ऐं इहो प्लान त ज़ाहिर आहे। ॿियो पंजाब जो इशू आहे। पंजाब जो परवेज़ इलाही खे जेको डायलॉग थियो अपोज़िशन जो परवेज़ इलाही इहो त चाहे त माना मूंखे वज़ीर आला जेकॾहिं बणायो था त पोइ ज़ाहिर उहा पंजाब जी उन तरह जी सूरत हाल नज़र अचे पई पर उन में अॼु मुलाक़ातुनि खां पोइ वरी सूरत हाल उते असांखे तब्दील नज़र अचे पई। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च सुभाणे इस्लामाबाद पहुचे पियो ऐं उन बाबति इहे ख़बरूं आहिनि त उहो शायदि वॾो वक़्तु उते मौजूदु न हूंदो। उन खां पोइ 23 मार्च ते PDM जो लॉन्ग मार्च बि अनाउंस थियल आहे ऑलरेडी। अवां छा पिया ॾिसो को धरणो वग़ैरह नज़र अचे पियो इस्लामाबाद में जॾहिं बेतमादी रिथ ईंदी उन ते वोटिंग थींदी उन दौरान अपोज़िशन जो दॿाउ आहे? ॾिसो फ़िलहाल पीपल्स पार्टी जो त धरणे जो को प्लान कोन्हे ऐं पीपल्स पार्टी जो इहो प्लान आहे त पीपल्स पार्टी सुभाणे इस्लामाबाद में दाख़िल थींदी। अॼु रवात में पीपल्स पार्टी जो पड़ाव आहे। सुभाणे राति इस्लामाबाद में सुभाणे शाम जो हूंदी पर जलसो करे पीपल्स पार्टी पंहिंजे कारकुननि खे इजाज़त ॾिनी वेंदी पीपल्स पार्टी तरफ़ां त उहे वापसि पंहिंजे घरनि था वञनि। नाइट स्टे जो राति रहण जो या धरूं हणण जो या हिकु ॿ ॾींहं हिते वेहण जो अहिड़ो अञा ताईं पीपल्स पार्टी तरफ़ां को प्लान कोन्हे। हिन महिल ताईं प्लान इहो आहे हा जॾहिं तहरीक इत्तेहाद ते वोटिंग थींदी छाकाणि त उन में अञा जमा थींदी त उन खां पोइ बि ज़ाहिर आहे 7 ॾींहं उन ते फ़ैसिले जे लाइ खपनि। रिक्यूज़ेशन जमा थींदी उन लाइ 14 ॾींहं खपनि। त उन में थी सघे थो 23 मार्च गुज़री वञे ऐं मौलाना इहो चई चुको आहे त 23 मार्च ते असां इस्लामाबाद में दाख़िल थींदासीं। असां हुन खां सुवाल कयो त उन ॾींहुं परेड हूंदी आहे त मौलाना चयो त उहा 2 वॻे ताईं ख़तमु थींदी आहे। असां शाम जो ईंदासीं को डिस्टर्बेंस न थींदी। ऐं 23 ते पीपल्स जेकॾहिं PDM अचे थो ऐं उन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं तहरीक इत्तेहाद ते वोटिंग थिए थी त क्रेडिट PDM खे बि वेंदो ऐं हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टीअ जे लॉन्ग मार्च जे ॾींहंनि में जेकॾहिं जमा थिए थी त इहो वरी जमा कराइण जो पीपल्स पार्टी खे त क्रेडिट पीपल्स पार्टी खणंदी ऐं उन ते वोटिंग वारो क्रेडिट जेको आहे उहो वरी PDM खणी सघे थी। ज़ाहिर उन में कामयाबी मिले थी नथी थिए उहो वक़्तु ॿुधाईंदो। वॾी महिरबानी अवां जी
जी शाकिर सोलंकी साहब प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त इजलास घुराइण जे लाइ बेतमादी रिथ जमा कराइण जे लाइ इहो ॿुधायो पियो वञे त 48 कलाकनि में उनजो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च सुभाणे इस्लामाबाद पहुचंदो पर उन ते वोटिंग में कुझु ॾींहं लॻी सघनि था। हिन वक़्तु जेका क़ौमी असेंबली आहे उनजी रिनोवेशन जो कमु जारी आहे। 22 मार्च ते OIC जे जो अहम इजलास पाकिस्तान में रथियल आहे ऐं उनखां अॻु अहिड़ो को इम्कान नज़र न पियो अचे त उन ते वोटिंग थींदी या न थींदी। उन सां गॾोगॾु जेके ॿिया 2 सूबा आहिनि बलूचिस्तान ऐं पंजाब उते बि तयारियूं हलनि पई। पाण ब्रेक खां पोइ ज़िक्र कंदासीं बलूचिस्तान जी सूरत हाल बाबति। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार जिते हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत खे किराइण जे लाइ कोशिशूं हली रहियूं आहिनि अपोज़िशन जूं। हिन बाबति जेके नंबर आहिनि उहा पूरो करण जे लाइ मुलाक़ातूं थियनि पियूं। त उन वक़्त में बलूचिस्तान में बि हिन वक़्तु सियासी सरगर्मियूं तेज़ थियूं आहिनि ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी यार मोहम्मद रिंद सां मुलाक़ात थी। जाम कमाल जी ऐं यार मोहम्मद रिंद जी बि अॼु मुलाक़ात थी आहे। अब्दुल कुद्दूस ख़िलाफ़ उते बलूचिस्तान में बि बेतमादी रिथ आणण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे कोयटा मां सिंध टीवी न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि मोहतरम जनाब जावेद लांगा साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जावेद साहब वॾी महिरबानी ॿुधाइजो जेका हिन वक़्तु ज़ाहिर सूरत हाल असांखे वफ़ाक़ में नज़र अचे पई बलूचिस्तान में जेके मुलाक़ातूं थियूं आहिनि ऐं ज़ाहिर अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां काल्ह बि हिकु मुलाक़ात थी। उनखां अॻु बि केतिरा ई अहम अॻवान हुआ जिन पारां पीपल्स पार्टी में शिरकत कई वई हुई ऐं एक्सपीरियंस बि ज़रदारी साहब जो रहियो आहे बलूचिस्तान जे हवाले सां 2017 में बि ऐं उनखां अॻु में बि। कीअं पिया ॾिसो मां सूरत हाल खे ऐं बलूचिस्तान में कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि? जी मेरा तव्हां ख़बर आहे त बलूचिस्तान में चंद महीना ई थींदा हिकिड़ी नई सरकार आई त अब्दुल कुद्दूस बिज़न जो जेके वॾी वज़ारत ॾिनी हुई ऐं उहा सॼी तोड़ जेका बलूचिस्तान अवामी पार्टी अलमारूफ बाप आहे उन में ई सॼी दड़ाबंदी थी ऐं अहिड़े सिलसिले में जाम कमाल खान जी जेका सरकार आहे उनजो ख़ात्मो आंदो वियो। ऐं हाणे जॾहिं वफ़ाक़ में सॼे मुल्क में तब्दीली जूं नो कॉन्फिडेंस जूं ॻाल्हियूं पियूं हलनि त ॿीहर बलूचिस्तान जी जेका सियासत आहे उहा अॻु में ई ॾाढी वलदड़पल आहे ऐं तव्हां चई सघो था त उहा सभ खां पहिरियां असुलु क़बूल कंदी आहे। बल्कि माज़ी त पाकिस्तान जी काफ़ी जेका पार्लियामेंट वारी खां उन में तब्दीली जी शुरूआत जेका आहे बलूचिस्तान मां ई अक्सर असां ॾिठी आहे। पर हींअर मर्कज़ में जेका उथल पुथल थी आहे उनजा असर बलूचिस्तान ते ज़ाहिर थिया आहिनि ऐं बलूचिस्तान में जेका BJP या इक़्तिदारी जेका पार्टी बाप उहा अॻु में ई तमामु घणी डिवाइड हुई। जाम कमाल खान तव्हांजी वॾी वज़ारत विञाइण खां पोइ ज़ख़्मी हालत में पार्लियामेंट में मौजूदु हो पर हुनजो हिकिड़ो जेको धड़ो ऐं ग्रुप उहो इंटेक्ट हो जेके माण्हू हुन सां गॾु उन वक़्तु लायल हुआ या जाम साल जे दौर में बेनिफिशरी हुआ ऐं हिकिड़ो ग्रुप हुन सूरत में हिकिड़ो ग्रुप जेको आहे उहो यार मोहम्मद रिंद साहब जी सूरत में जेको डिस्करेंटेड PTI जो जेको धड़ो उन जूं बि ऑफ एंड ऑन जेके शिकायतूं ऐं ताज़ो तव्हां ॾिठो त यार मोहम्मद रिंद साहब हिकिड़ो सोशल इशू हो किलिंग्स जो कच्छी वारे इलाइक़े में उन ते 2 जाइनि ते धारणा पिया ऐं सॼो प्रेशर उन कैपिटलाइज़ कयो कुद्दूस बिज़न जो मथां इल्ज़ाम आयो त उहो जेको कातिलनि खे लिकाए पियो ऐं पार्लियामेंट अॻियां बि जेको आहे धरणो हुनजो रहियो। अहिड़ी तरह हिकिड़ी गिरोहबंदी मौजूदु हुई जेका हाणे वरी सरफेस थी आहे नई सूरत हाल में ऐं उन में सभई दूरियूं पंहिंजे लाइ फ्यूचर जी जेका पोज़ीशन आहे उनजी ॻोल्हा में आहिनि। अहिड़ी तरह 3 जेके ग्रुप तव्हां चई सघो था त सक्रम आहिनि ऐं उन्हनि मां हिकिड़े ग्रुप जी जेका इंक्लिनेशन आहे जेको फितिक गुज़रियल आहे बज़ाहिर उन जूं अंदर जूं जेके आहिनि उहे वफ़ाक़ी हुकूमत ऐं उते जेके दूरियूं आहिनि उन सां आहिनि। बाक़ी जेके ग्रुप आहिनि उहे पंहिंजे लाइ जाइ ॻोल्हे रहिया आहिनि ऐं घणे भाङे पीपल्स पार्टी ऐं JU आहे F ॾांहुं हुनजी इंक्लिनेशन लॻे पई ऐं जेके जोटो हले पियो हुन मां लॻे पियो त 2 जेके वॾा पोटेंशियल पार्टियूं आहिनि PDM में JU ऐं पीपल्स पार्टी उनखे बलूचिस्तान में हिकिड़ो चंक मिलण वारो आहे उनजी निशानियूं जेके आहिनि असांखे ॾिसण में। अच्छा इहो ॿुधाइजो जावेद साहब जेका सूरत हाल असांखे हिन वक़्तु नज़र अचे पई जीअं ज़िक्र कयो पीपल्स पार्टी ऐं JUI जे हवाले सां
मजबूरी तौर ते जाम कमाल सां केतिरा अहिड़ा बाप जा अॻुवाण आहिनि जेके मौजूदु आहिनि, जेके ज़ाहिरा जीअं मां ॿुधायो जॾहिं हू वॾो वज़ीर हो त उन सां उन वक़्तु मौजूदु हुआ, लाइल हुआ, ऐं उन सां गॾोगॾु यार मोहम्मद वटि केतिरा अॻुवाण आहिनि जेके उन सां गॾु बीठल आहिनि? ॾिसो, यार मोहम्मद रिन साहब पीटीआई जो पार्लियामेंट्री लीडर बि हो ऐं पीटीआई जो सदर बि रहियो आहे ऐं उन ज़ाहिर आहे जेका एग्ज़िस्टिंग पीटीआई आहे जंहिंजा 66 मेंबर आहिनि, उन खां सवाइ कुझु जेके आहिनि उहे पोटेंशियल माण्हू आहिनि, उनजो तव्हां चई सघो था त अधु हिसो जेको आहे उहो यार मोहम्मद रिन सां आहे। उमर जमाली जेको पिणु पीटीआई जो हिते जाम जी काबीना में वज़ीर रहियो, उहो पिणु नाराज़ पंहिंजी क़यादत खां बि रहियो आहे। हिते जेको हुन सां जेका उनखे नो लिफ्ट कराई वई बिज़न जे तौर में, हाणे उहो बि नाराज़ आहे। हिनखे तव्हां चई सघो था त पीटीआई जो जेको अधु हिसो आहे उहो यार मोहम्मद रिन सां आहे, हुनजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती असर रसूख़ आहे त पीटीआई यार मोहम्मद रिन जे वञण खां पोइ जेको आहे उहा बिल्कुलु बलूचिस्तान में ऐं सूरत हाल में न रहंदी आहे। जहिड़े रीति वज़ीर आज़म ताजी गजाणियुनि में बलूचिस्तान जी ज़िम्मेवारियूं मौजूदा डिप्टी स्पीकर कासिम सूरी जे हवाले कयूं, उहो ख़ुदि जेको आहे बलूचिस्तान में पार्टी जे हवाले सां काफ़ी मुताज़ा माण्हू रहियो आहे ऐं यार मोहम्मद रिन सां हुनजो ख़ासि पार्टी में जेको टकर इख़्तिलाफ़ रहियो आहे। इन करे पीटीआई जो वॾो धड़ो जेकॾहिं यार मोहम्मद रिन वञे थो त उहो प्रैक्टिकली जेको आहे उहो सम्झो डिसएसोसिएट थी वेंदो पीटीआई खां ऐं उहो पंहिंजो नओं मुस्तक़बिल जेको आहे पीपी सां या ॿी कंहिं पार्टी सां एलाइन कंदो त पीटीआई अमली तौरु ॼण बलूचिस्तान में पोइ नॉन एग्ज़िस्टेंट थी वेंदी, सवाइ कासिम सूरी या हिकु जेके ॿिया माण्हू आहिनि जेके उन खां सवाइ पीटीआई ख़ुदि जेको आहे हिते वॾो तोड़ फोड़ जो शिकार थींदी आहे। यार मोहम्मद रिन जीअं त सीनियर सियासतदान बि रहियो आहे, वफ़ाक़ी वज़ीर बि मुख़्तलिफ़ वक़्तनि में, त हुनजा ॿिया बि इनरोड्स आहिनि पॉलिटिक्स में, कच्छी जी पॉलिटिक्स में या पार्लियामेंट में, ज़ाहिर आहे हुनजी हिकिड़ी एसोसिएशन रही आहे त उहो असरअंदाज़ थी सघे थो बलूचिस्तान जी सियासत ते ऐं के नई जेका सिरबंदी आहे उन में पीपल्स पार्टी या जेके हुनजा इतिहादी आहिनि उन्हनि खे बेनिफिट करे सघे थो, उहा सूरत हाल नज़र थी अचे। वॾी महिरबानी। आवाजी जावेद लांगा साहब असां सां गॾु मौजूदु हुआ कोयटा मां। हिन वक़्तु बलूचिस्तान में बि कोशिशूं हली रहियूं आहिनि। यार मोहम्मद रिन अॻूणो पीटीआई बलूचिस्तान जो सदर ऐं पार्लियामेंटी अॻुवाण पिणु रहियो आहे, उहो नाराज़ आहे पीटीआई खां ऐं हुन सां गॾोगॾु काल्ह अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात बि थी आहे। 7 अहिड़ा बलूचिस्तान असेंबली जा मेंबर आहिनि जेके हुन सां गॾु बीठल आहिनि, जिन मां 3 MNN बाबति बि ॿुधाए पिए त उहे यार मोहम्मद रिन सां बीठल आहिनि। उन सां गॾोगॾु ॿिए पासे अॻूणो वॾो वज़ीर जाम कमाल उहो बि नाराज़ आहे पीटीआई खां ऐं अॻु बि जेके नाराज़गियूं हुयूं उनजो इज़हार जाम कमाल पारां कयो वियो। अॼु मुलाक़ात पिणु थी आहे ऐं बलूचिस्तान में बि हिन वक़्तु बलूचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़न जो ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जूं कोशिशूं हली रहियूं आहिनि, उनमें मुसलसिल तेज़ी हली रही आहे। उन बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली कासिम सूरी खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त हू नाराज़ अॻुवाणनि खे राज़ी करे। इन ई सही प्रोग्राम जो पंहिंजी ॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलावाही।